बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम बेरो टाइम खणी अवां जो मेज़बान अज़हर गुल सरकी अवां जे अॻियां हाज़िर आहियां। असां हिकु दफ़ो ॿीहर साॻी तरह सां गुज़िरियल प्रोग्राम जे तसलसल में ही प्रोग्राम भी नई थियल बलदियाती इलेक्शन जे सिलसिले में जेके तकबंदियूं थियूं आहिनि नयूं हिन ज़िले अंदरि उन मुतलिक़ करे आहियूं। ही अॼोको प्रोग्राम ताल के ठुल अंदरि जेका नई तकबंदियुनि वारो सिलसिलो थियो आहे, सूरताल बणी आहे, उन मुतलिक़ आहे। उतां जे माण्हुनि खे सख़्तु जेके आहिनि एतिराज़ात आहिनि। उतां जा जेके मक़ामी माण्हू आहिनि, ख़ासि करे ठुल शहर जा रहवासी आहिनि या जेके ॿाहिरियाड़ी वारा इलाइक़ा आहिनि ठुल जा, ठुल जे लाइ चयो थो वञे त ठुल जो शहर ऐं शहर खां ओभर वारो पासो या उत्तर वारो पासो या ॾखिण वारे पासे में रहंदड़ समूरनि माण्हुनि खे एतिराज़ आहे। ऐं सवाइ जेके ओलहंदो पासो आहे उन पासे न जीअं मुबारकपुर यूसी वारो इलाइक़ो आहे, उन खां सवाइ बाक़ी इलाइक़नि जे माण्हुनि खे सख़्तु एतिराज़ आहिनि। उनजो चवणु आहे त ग़ैर फितरी तरीक़े सां अहिड़े तरीक़े सां उहे तकबंदियूं कयूं आहिनि जंहिंसां माण्हुनि खे सहज बजाए अहज पैदा थी विया आहिनि ऐं उहे माण्हुनि खे वोट करण जे लाइ इंतिहाई घणी तकलीफ़ थींदी ऐं उहे माण्हुनि जा ग़ैर फितरी हिकिड़ी लकीरां छिकी वियूं आहिनि जिन सां माण्हुनि खे मसइला थींदा। ऐं उहो मसइलो जेकॾहिं पब्लिक खे मसइलो थिए थो त जेका असुलु बुनियादी मसइलो हूंदी पब्लिक आहे, जेकॾहिं अवाम खे सहज पहुचाइण बजाए उनजे लाइ अहज पैदा कया वञनि त पोइ उहो सरकार जो हिकिड़ो फेल्यूअर हुजे थो। सरकार यानी कि भले जेकॾहिं इलेक्शन कमीशन जे तरफ़ां बि अहिड़े क़िस्म जूं तकबंदियूं कयूं वियूं आहिनि त इलेक्शन कमीशन खे बि अवामी सहजनि खे नज़र में रखणु घुरिजे। उहो पोलिंग जो जेका सूरताल बणिजे उनखे नज़र में रखणु घुरिजे त कहिड़ी पोलिंग किथे थींदी ऐं हीउ जेको जंहिं इलाइक़े जो माण्हू रहाइशी आहे उनखे कहिड़ी पोलिंग ते वञिणो पवंदो, उन खां पोलिंग केतिरो परे पवंदी। ऐं ठुल जे माण्हुनि जो चवणु आहे त उहे हुते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उहे अहिड़ियूं लकीरां छिकियूं वियूं आहिनि तकबंदियुनि में जंहिंसां पब्लिक परेशान आहे। इन समूरी सूरताल खे रिपोर्ट कयो आहे सिंध टीवी न्यूज़ ठुल जे ताल के रिपोर्टर सरमद कंडराणी। इन सन जी सूरताल खे रिपोर्ट कयो आहे, मुख़्तलिफ़ धुरियुनि सां उन ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे उहा ॻाल्हि ॿोल ॿुधायूं। जी सरमद, ॻाल्हि ॿोल कराइजो माण्हुनि सां ऐं उन्हनि जी जेका छा राय आहे उहा ॿुधाइजो असांजे नाज़रीन खे। जी बिल्कुलु अज़हर साहब, मां त ॿुधाईंदो हलां त जेके हाणे नयूं तकबंदियूं थियूं न ठुल तालुके जे टेवीह यूनियन कौंसिल में जेके तकबंदी थी आहे उन ते जेका मुख़्तलिफ़ माण्हू एतिराज़ वारा आहिनि, एतिराज़ दाख़िल जमा कराया आहिनि। जॾहिं त म्यूनिसिपल कमेटी ठुल आहे उन जे मुख़्तलिफ़ वार्डनि ते माण्हू एतिराज़ दाख़िल कराया आहिनि। जंहिं ते टाउन कमेटी सरदार सोराब ख़ान सरकी आहे, टाउन कमेटी मीरपुर बोर्ड आहे, उन ते पिणु एतिराज़ दाख़िल कया विया आहिनि। ठुल तालुके जे मुख़्तलिफ़ माण्हुनि जे मुख़्तलिफ़ यूसियुनि जे चेयरमैन आहिनि, उतां जो जेको स्टेक होल्डर आहिनि उन्हनि पिणु एतिराज़ वारो आहे। हिन वक़्तु जेको ठुल में जेको आम इशू आहे हिन वक़्तु तकबंदियूं आहे। हर वक़्तु जेको बहस मुबाहिसो इहो नई तकबंदी थिए हली रहियो। इन हवाले सां ठुल तालुके जा मुख़्तलिफ़ स्टेक होल्डर हिते मौजूदु आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर उनजा कहिड़ा एतिराज़ आहिनि ऐं कहिड़ा उनखे ख़दशा आहिनि। अचो तव्हांखे उनजी ॻाल्हि ॿोल ॾेखारियूं। असां वटि जेके तालुके ठुल में यूनियन काउंसिल ठहियूं आहिनि जेके बिल्कुलु जेको आहे उहो सही न ठहियूं आहिनि ऐं उनमें तमामु घणियूं इरेग्युलरिटीज़ आहिनि। छाकाणि त बल्दियात जे कानून मुताबिक़ बि इहो तइ थियो त 90% साॻियूं यूसियूं आहिनि, 10% तव्हां हुन में फेरफार करे सघो था। असांजे तालुके ठुल में उन्हनि 100% फेरफार कई आहे। टोटली सभु यूसियूं जेके आहिनि टोटली भञी सभु मुख़्तलिफ़ नई डिज़ाइन सां ठाहियूं वयूं आहिनि। हिकु हिकु यूसी जेके आहे 14-14 किलोमीटर 16-16 किलोमीटरनि ते यूसियूं ठाहियूं वयूं आहिनि। इन मिसाल आहे जीअं त इहो यूसी जेको आहे जेका गडीसन टोड़ी वई आहे उनमें नई यूसी जेके ठाही वई आहे कलंदरपुर, उहा तक़रीबन जेको आहे मुंहिंजे ख़्याल में 16 किलोमीटरनि ते आहे। त दिलमुराद स्टेशन खां हले थी पई ऐं सनड़ी पावर ताईं बलुस्तान ताईं 16 किलोमीटर जेको आहे जो मुफ़ासिलो आहे। ऐं अहिड़ियूं असां वटि 5-6 बल्कि 8 यूसियूं अहिड़े तरीक़े सां ठही वयूं आहिनि। हालांकि बल्दियात में इहो आहे त माण्हुनि खे तव्हां सहूलियत ॾियो, कंपेक्ट जेको आहे जेके ॾियो उन कंपेक्ट रखो ताकी जेको ग़रीब माण्हू आहे इलेक्शन लड़ी सघे। हिननि में त को बि ग़रीब माण्हू या मुतवसित तबिके वारो माण्हू इलेक्शन न लड़ी सघंदो ऐं जेके वॾेरा आहिनि के पैसे वारा आहिनि उहे अची वेंदा ऐं उहे इलेक्शन लड़ंदा ऐं इन जे करे इहे सभु यूसियूं ठहियूं आहिनि। छाकाणि त ॿुधायो वियो आहे त हिन दफ़े यूनियन काउंसिल ते 15 लख रुपया पर मंथ मिले थो। इन जे करे कोशिशि करे वॾेरनि खे राज़ी रखण जी कोशिशि कई आहे ताकी वॾेरा राज़ी रहनि, 15 लख रुपया महीनो खणनि, अवाम जो कमु थिए या न थिए। म्यूनिसिपल कमेटी ठुल में जेके आहे तमामु वॾी इरेग्युलरिटीज़ आहिनि। उन में त अहिड़ा ब्लंडर थिया आहिनि जो हाणे मिसाल असांजो जेको अंसारी पड़वा विच शहर में आहे
उन कॾहिं बिल्कुलु जेको आख़िरी बाउंड्री ते उन मिलायो अथऊं, म्यूनसिपालिटी आख़िरी बाउंड्री ते उन मिलायो अथऊं। अहिड़ा खोड़ पाड़ा आहिनि जेके विच सिटी में उन कढी करे बाउंड्री ते मिलाए छॾियो अथऊं। ऐं ॿ टे अहिड़ियूं इरेगुलेटरीज़ कयूं अथऊं जेके मां सम्झां थो त फार्जरी आहे सिधी सही। जीअं हाणे जंगल में गुजरात जी बाउंड्री लाइन मिसमार करे उनखे दे वधाए करे उन बाउंड्री लाइन वधाए करे वरी ॿी दे सां मिलाए अथऊं, विच में ॿी दे आहे, उन दे खे जी बाउंड्री ख़तमु करे छॾी अथऊं। जेको अंग्रेज़ जो नक्शो आहे ऐं गोगलतन जेको नक्शो आहे, या हिन वक़्तु बि जेको मुख़्तियार कार जो असांखे नक्शो मिलियो आहे तालकेठूल जो, उन में उहा दे उन विच में ॿी दे आहे, उहा दे सां मिले कोन थी पई। ईअं ई हिते म्यूनसिपल में बि कयो अथऊं, या बोलाकी में ऐं ठुलपुराणे खे पाण मिलायो अथऊं। बोलाकी ऐं ठुलपुराणो जेको आहे तक़रीबन हिक ॿिए खां मां चवां थो 6 किलोमीटर 8 किलोमीटर खां परे, हिकु शहर जो हिकु एंड आहे, हिकु ओभर आहे। ऐं उत्तर ऐं ॾखिण खे पाण में गॾु करे मिलायो अथऊं, विच में सॼो शहर आहे, उन शहर में विच ॾेखारियो कोन अथऊं। अहिड़ियूं तमामु जेको अजीब ग़रीब जेको आहे त उहो थियो आहे। ऐं हिन जे लाइ असां कोर्ट में वियूं था ऐं विया आहियूं। मां सम्झां थो त इहे जेके इरेगुलेटरीज़ थियूं आहिनि, मुंहिंजे ख़्याल में त इलेक्शन कमीशन हिते वठंदी ऐं पंहिंजो तकबंदी जेका सही थी वेंदियूं। सही न थी वेंदियूं त वरी इनशाला हाई कोर्ट में वेंदासीं। ॿरहेड़ी में सुठियूं थियूं, जेको शहर आहे उन में ॿरहेड़ी जा वार्ड आंदा अथनि, उन जे करे तकबंदनि में रदो बदल थी आहे, माण्हू खे एतिराज़ आहिनि, पर उन में शहर वधियो आहे, उन जे करे माना उहा शइ थी आहे। ॿरहेड़ी सॼी शहर में आंदी अथनि, टाउन कमेटी जेको रूलर आहे सॼो अंदरि आंदो अथनि, उन जे करे एतिराज़ थिया आहिनि संगत खे। उहे पंहिंजो ॿाहिरि कढनि शहर खां त उहे पंहिंजे तक पुराणे जाइन ते अची भेजी वेंदा। नुक़सानु कंहिंखे बि न, थोरा दफ़ा रदो बदल थी आहे, असां वटि बि थी आहे, असां पिटीशन कई आहे, इलाइक़नि सेट थी वेंदा, एतिरा त आहिनि, बहरहाल सेट थी वेंदा, कोर्टनि में उमेदु आहिनि असांखे भलाई थी। शहर में शहर ॿारहेड़ी उन ते कयो आहे, ॿारहेड़ी यूनियन काउंसिल जे वधायूं अथनि उन ते कयो आहे, असां काफ़ी ॼणनि ते कयो आहे, असांखे उमेदु आहे इनशाला भलाई थींदी। उहो उन ते मां कयो आहे, उहो तमामु वधायो अथनि, उन ते मां एतिराज़ कयो आहे दाख़िल, उहो बि इनशाला बहितरी थींदी। उहो वार्ड जेको आहे न, हितां वारो वार्ड वरी उहो पंहिंजो उस्ताद महबूब ख़ान जे घर ताईं ॾियो अथनि, उन जे करे उहो अॻे उन गॾियल न हो, थाणे रोड ताईं वियो, हाणे उन गॾाए करे हेॾे सॼो पास वञिणो अथनि, उन ते बि असां एतिराज़ आहे, उहो बि मां एतिराज़ दाख़िल करायो आहे। ज़ाहिर खां न करायूं न, मथां बि थींदो न, ॿुधायां थो न, शहर में जेको ॿरहेड़ी आई आहे उन जे करे मामा थींदो न, लाज़मन यूनियन काउंसिल ते असरु पवंदो न, उन जे करे ॿरहेड़ी हाणे बि कढनि त यूनियन काउंसिल साॻी जॻह ते अची वेंदियूं। जाड़ी त यूनियन काउंसिल अॻे बि उनजी हुई बि कोन, जाड़ी बि देहूं हिन देहूं हाणे बि गॾियल आहिनि उन देहनि में, ग़ुलामूं बि अॻे खोसनि जी देवी को हिननि जी कोन हुई, उन में भॻवाणी चेयरमैन हो, भॻवाणी वरी ॿिए जाइ सेट थींदो, लाज़मन तकलीफ़ त थी आहे, असांखे थियो आहे न, उन्हनि खे छा थियो आहे, ग़ुलामूं असांजी यूनियन काउंसिल जी चेयरमैन असांजो थियो आहे, त यूनियन काउंसिल हली वई त उहा असांखे तकलीफ़ थी आहे न। इहे ख़तमु थी वेंदा, एतिरा दाख़िल कंदा ख़तमु थी वेंदा, यूनियन काउंसिल वधनि त बहितर ॻाल्हि आहे, असांखे कोई एतिरा त कोन्हे। खुटीअ त आदमशुमारी खुटी ऐं शहर खे आंदो अथनि न मामा, शहर ॿरहेड़ी जो शहर में आंदो लाज़मन खुटंदी न, फ़र्क़ु पवंदो न, वधी आहे बख़्तियारपुर त तमामु वधी आहे, उहो बि एप्लीकेशन ॾिनो आहे, उहो बि असां बंगलाणी जी आहे चेयरमैन, उते बंगलाणी थींदो आहे, उनते बि असां एतिराज़ करायो आहे, उहो बि बहितर थींदो इनशाला। वधियूं आहिनि उहे रूलनि में यानी विधियूं आहिनि, उन ते बि असां एप्लीकेशन विधी आहे। तोज टे थियूं विझनि न, तोज डाहो ऐं ड्रखण, बसि इहे टे थियूं विझनि न, हिननि 4 विधियूं आहिनि। बख़्तियारपुर तमामु वधी वई आहे, उन ते एप्लीकेशन असां कराई आहे, उहा बहितर थींदी इनशाला। गुजरात उहा जंगल शहर में उहा मिलनि ई कोन था बॉर्डर, उहा ईअं गॾिजी विया आहिनि, शहर खां परियूं आहे, हे वरी ओरियूं आहे, बाउंड्री मिलनि ई कोन थी, उहा सेट थी वेंदी इनशाला। इहो अजाई वावेला आहे, कोई मसइलो त कोन्हे, हरू भरू वावेला लॻी पई आहे, कुझु बि कोन्हे, कंहिं ठाराया कोन्हे, पाण ठहिया आहिनि। साईं मां बिल्कुलु पार्टी जो जेको फ़ैसिलो हूंदो असांखे क़बूल आहे, पार्टी मां केरु मां वेंदुमि, पार्टी टिकट ॾींदुमि, मां उमेदवारी न आहियां। पोइ हाणोकी जेके डिलिमिटेशन्स इलेक्शन कमीशन कयूं आहिनि उन्हनि ते असांखे बि रिज़र्वेशन्स आहिनि। जेतिरे हद तक तालुक आहे हुकूमती धुर जो, त असां पाण 2002 खां वठी पीपल्स पार्टी जी हिमायत कई आहे, और असांखे इहे रिज़र्वेशन्स बि आहिनि कि हिन दफ़े असांखे कंहिं बि हिसाब सां न एतमाद में वरितो वियो, न ई वरी असांजे प्रपोज़ल्स ते ग़ौर कयो वियो, जंहिंजी बिना ते मुंहिंजे ई पंहिंजे क़ौम जूं अक्सरियती काफ़ी देहूं मुख़्तलिफ़ यूसीज़ में विराए असांखे छिड़ विछड़ कयो वियो आहे। रिज़र्वेशन्स जे लाइ टाइम आहे, अॼु ताईं काफ़ी संगत वई आहे, असां बि एतिराज़ात दाख़िल कराया आहिनि, इनशाला अल्लाह बहितर। जेतिरे हद तक ॻाल्हि आहे MPA साहिब जी, मां MPA साहिब सां वेठुसि, असां ॻाल्हायोसीं, असां मशवरा बि कयासीं, पर MPA साहिब जो चवणु आहे कि मूंखे बि एतमाद में कोन वरितो वियो आहे।
बकौले डॉक्टर साहब कि असांखे बि रिज़र्वेशन्स आहिनि। हाणे ख़बर पइजी वेंदी, सुभाणे ॿिए ॾींहं ताईं एतिराज़ात ॿुधा वेंदा, अलाह ताला बहितरी कंदो। अदा सभ खां पहिरीं ॻाल्हि त डिलिमिटेशन्स जे ख़िलाफ़ु एतिराज़ात जे लाइ असांखे रीजनल इलेक्शन कमिश्नर लाड़काना वटि पंहिंजा रिज़र्वेशन्स रखणा आहिनि। अगरि इलेक्शन कमीशन असांजे एतिराज़ात खे क़ाबिले ॿुधण लाइक़ु सम्झे थी और उन्हनि ते अमल कराए थी त महिरबानी, अदरवाइज़ कोर्ट हाई कोर्ट जो बि दरवाज़ो खड़काए सघूं था। पर अगरि सफ़ा ॿुधी न वई, जंहिं बि कंडीशन में हूंदासीं, इनशाला पंहिंजे हक़नि जे लाइ फाइट कंदासीं। जेके तकबंदियूं ठहियूं आहिनि, जेके असांजूं तकबंदियूं आहिनि, जीअं त मुबारकपुर असांजो मुंहिंजो तक रहियो आहे, उहो त साॻियो ई रहियो आहे, उन में का बि फेर खेर कोन्हे का। ॿिया बि जेके तक आहिनि, हिकिड़ी असांजी ॿी बाबू ब्रोही ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान टांवरी वारनि जी जेका उतां हिकिड़ी देह निकिती आहे, जेकॾहिं उहा देह निकिती आहे वापसि अचे थी त बहितर आहे, जे नथी अचे त बि ठीकु आहे। मीरल जी हिकिड़ी देह जेका आहे उहा होॾे खणी विया आहिनि ॿचड़े ॾे। उहा जेकॾहिं यूसी ॾिठो वञे नक्शे ते तव्हां ॾिसो त उहा त हिकिड़ी कंबाइंड आहे ऐं हिक ॿिए सां रिलेटेड आहे। हितां अचो मीरल नओं, खटण, बंबल, पको ऐं ॿचड़ो। उहा रहियो सुवाल त उन्हनि जा रिलेशन्स जेके आहिनि, मीरल नओं पुराणो तको जेको आहे असांजो उहो टांवरी सां गॾु हो। उते रहे त अचणु वञणु, हिते पुलिस स्टेशन आहे मीरल वारनि जे लाइ, हाई स्कूल आहे, इस्पताल आहे, बाक़ी हाणे सिर्फ़ु यूनियन काउंसिल जे लाइ होॾे वञनि, उन में थोरी उहा तकलीफ़ ज़रूरु आहे। मां त ॾिसां थो त उहो त बहितर थी आहे, मुंहिंजे ख़्याल मुताबिक़ बहितर थी आहे। अॻे जेकॾहिं हुई त बंबल ऐं बंबल झांगीवा या ॿियो को ईअं उहो वेंदे उन ताईं परे चना खां वठी गंजी ताईं मिलायल हुयो, हिकिड़ो ईअं पटी खई विया। हाणे हिकिड़ो चौरस में रखियो अथऊं राजापुर, चना ऐं गंजी, इहा बि बहितर थी आहे। मां त बहितर थो सम्झां। असां वटि हिते कंहिंखे बि हेठि मथे कोन कयो हुया। गवर्नमेंट इलेक्शन कमीशन वारनि ठाहियूं न, उन खां पोइ ॾिठियूं अथसि, उन्हनि खे फेर पार न थी आहे। असां वटि जेके बि आहिनि इहे असां वटि इहा मीरल नए जी जेका मीरल देह मीरल नओं, उन में मीरल पुराणो बि आहे। मीरल पुराणो टांवरी ऐं अली ख़ान उहो साॻियो ई रखियो वियो आहे। उन में मीरल नओं जेका देह आहे उहा निकितल आहे। हाणे 3 देहनि ते यूनियन काउंसिल्स आबादी जे लिहाज़ सां उहा पूरी आहे, पर जेकॾहिं उहा ईंदी बि आबादी वधंदी कोन 17,000 ताईं, ईअं त 20,000 ते बि या यूनियन काउंसिल्स ठहियूं आहिनि। उहा आबादी 15,000 कुझु आहे। तक त इलेक्शन कमीशन ठाहिया न, हाणे उहा असांखे ख़बर कोन्हे त सियासी कहिड़ी मुदाख़लत हुई। सोराब ख़ान मिलियो कोन्हे असां सां, जेकॾहिं का मिले आहे ख़बर पवे आहे त छा हाणे ख़बर। इलेक्शन कमीशन हाणे हिन जे लाइ त रखियो आहे नी त इलेक्शन कमीशन तक ठाहे, जेके प्रोपोज़ल्स आहिनि इहे ठाहे उन्हनि खे रखियो अथऊं। जेकॾहिं कंहिंखे ग़लति ठहियो आहे ऐं उन में का घटि वधाई थी आहे, का ॿी का ॻाल्हि थी आहे त उन जे लाइ अपील आहे, जेका आहे इलेक्शन अथॉरिटी उहा कंदी, डिलिमिटेशन अथॉरिटी। पूरे सिंध में जेके बि तकबंदियूं थियूं आहिनि, ख़ासि करे असांजे ठुल खे जेको तमामु भञी ऐं भोरा करे छॾियो आहे। कॾहिं बि इन तारीख़ में न थियो आहे त एॾियूं सभई इशूं टोड़े करे जेको आहे मनपसंदि माण्हू खे जेको खटाइण लाइ सिर्फ़ु उन्हनि जेको हिकिड़ो पंहिंजो असर रसूख़ इस्तेमालु कयो आहे। पर इहे शयुनि जी असां जेको आहे भरपूर जेको आहे मज़ामत बि कयूं था ऐं अवामी फोरम ते बि इन शइ खे असां खणी वञण लाइ तयारु हूं। ऐं इनशा ताला इन जो रिज़ल्ट जेको आहे इहो इनशा तव्हांखे मिलंदो। ऐं असांजी जेकी आहे जदोजहद आहे उहा ठुल जे अवाम जे लाइ आहे। ठुल जो हक़ीक़ी अवाम जेको आहे उहो असां सां गॾु आहे। इनशा ताला BD इलेक्शन हुजे या जनरल इलेक्शन हुजे, इनशा ताला इहे जेके 25 साल जा जेके सोमनाथ जा बुत आहिनि, इनशा अवाम उन्हनि खे टोड़े ऐं फिटी कंदो ऐं हक़ीक़ी नुमाइंदनि खे जेको आहे उहा इनशा उहो उनखे खटाईंदो। एतिरा साईं ॾिसो न, हर यूसी जूं देयूं अलॻि करे छॾियूं। हाणे मसलन जहांगीर खे उन्हनि टोड़ियो आहे, जहांगीर खे
टोड़े करे अॻ में यूसी झांकी हुई, उन खे टोड़े करे उन खे हयो अथऊं वञी मूसावा में, उन खे ॾिनी अथईं गॾु उन खां गॾु उन खे ॾिनी अथऊं तालिब शाह ऐं हा त उन खे वञी उन ठुल जे नज़दीक आहे उहो मूसावा ऐं तालिब शाह ऐं अहिड़ियूं खोड़ यूसियूं शेरवार खे टोड़ियो अथऊं, उनखे साजनवाह सां मिलायो अथऊं, देह सां काफ़ी सारियूं ठुल जो तव्हां अचूं था ठुल शहर में बि कोई बि वार्ड न आहे जेको उन सही सलामत रखियो आहे। जिथे बि जंहिं बिरादरनि जी अक्सरियत आहे उनखे टोड़े मरोड़े उनखे जेको आहे उनखे अक़लियत में उन्हनि जेको आहे कोशिशि कई आहे त हिनखे अक़लियत में तब्दील करे जेको आहे असां मनपसंदि माण्हू जेको पंहिंजा खटाए अचूं ऐं इनशा ताला हीअ जिदोजहद आहे, हीअ सभई ठुल वारनि जी हिकिड़ी गॾियल जेको असांजो मुतालबो आहे इलेक्शन कमीशन खां ऐं हुकूमत वक़्त खां त जेको आहे साफ़ सुफ़ा जेको आहे हिकिड़ो कमेटी ठाहे ऐं नई सर जेको आहे तकबंदी कई वञे जंहिंमें ठुल शहर नुमाइंदगी त हुजे, ठुल जो नुमाइंदनि खे इहा त ख़बर हुजे त बाबा असांजे ठुल जो जेको हक़ु आहे उहो ॿाहिरि न वेंदो, पर लॻे थो त ॿाहिरियां माण्हू वरी बि हिकिड़ो MP भाउ आहे उहो चुप कई वेठो आहे, ॿियो उन जो वॾो भाउ आहे सरदार ज़ुल्फ़कार ख़ान तरकी साहब, उहो वरी रड़ियूं करे थो प्रेस कॉन्फ्रेंस करे थो पर एहतिजाज में अचे नथो, ख़बर न आहे उनजी मंशा छा आहे, उनजो मक़सदु छा आहे। हाणे उहो वक़्तु ई ॿुधाईंदो त छा फ़ैसिलो अवाम करे थो, असां अवाम सां गॾूं, असांजी JUI हुजे, ठुल अवामी इत्तेहाद हुजे, जेके बि क़ौम परस्त पार्टियूं कोई जेके बि दीनी पार्टियूं या असां जेके आहिनि सिंध जे मफ़ाद जे ख़ातिर जेके कमु करणु चाहिनि थियूं उहे समूरियूं गॾियूं, सवाइ जेको हिकु पार्टी खां ठुल लाइ कुझु कयो, सिटी लाइ कुझु जेको सिटी खे टोड़े मरोड़े फिटी कयो आहे, यूसन खे बि टोड़ियो, हर माण्हू जेके इक़्तिदार में वेठा आहिनि उहे बि रेडियूं करनि था, जेके ॿाहिरि वेठा आहिनि उहे बि रेडियूं करनि था ऐं असांखे बि एतिराज़ आहे इन ते त इहे जेके तकबंदियूं थियूं इहे ग़लति थियूं, इहे मनपसंदि माण्हू खे खटाइण लाइ कयूं आहिनि। साईं ही जेके बि तकबंदियूं थियूं आहिनि पूरे तालके जूं तमामु ख़राबु थियूं आहिनि, म्यूनसिपल जी जेके आहिनि इंतिहाई ख़राबु थियूं आहिनि, छाकाणि जो हिकु ॻाल्हि त पहिरीं ॻाल्हि असांखे सम्झणु घुरिजे त सिंध गवर्नमेंट जी जेका बदनीयती इन में शामिलु आहे, जॾहिं हिकिड़ो इलेक्शन कमीशन जॾहिं हिकिड़ो दफ़ो चई छॾियो त असां तकबंदियूं जेके आहिनि कंप्लीट था कयूं त 31/12 ते हिननि जेको आहे 21 ते हिकिड़ो नोटिफिकेशन कढी इन ॿाहिरियां जे ठुल पुराणे जा ॻोठ ऐं ठुल नए जा ॻोठ हिन में शामिलु करे हिकु धुर खे जेको आहे सपोर्ट ॾिनी आहे, तंहिंजे करे इहे हिन में पहिरीं शुरूआती धांधली थी वई आहे ऐं शहर जा तक एतिरा तमामु ख़राबु थिया आहिनि। तव्हां जेकबा जा जहिड़ी 5 हज़ारनि ते तव्हां ठाहियो था, तव्हां ठुल में तक वधायो, तव्हां इन खे हिकु त आदमशुमारी तव्हां वधाई आहे, असांजी 72,000 आदमशुमारी अॻ में ई ऑलरेडी मौजूदु आहे, त तव्हां 50,000 ते म्यूनसिपालिटी आहे त तव्हां ॿी पॉपुलेशन हिन में छो था आणो, जे आणी अथव जेकॾहिं हुई त हिनखे तकनि खे तव्हां वधायो, माण्हुनि खे सहूलियत ॾियो त हू माण्हुनि जी ख़िदमत कनि था, माण्हुनि खे जेको आहे एॾो लहंदी करे जो 7 किलोमीटर जो हिकिड़ो तक थियो आहे, चांडराण जो पार्ट हितां ठुल शहर खां जेकॾहिं तव्हां वञो त इहे तमामु घणा ॻोठ अची वेंदा, उन खां पोइ 6 किलोमीटरनि ते तव्हांखे चांडराण जो उहो पार्ट मिलंदो, तव्हां माना हिन में साफ़ ज़ाहिर आहे धांधली आहे, ॿियो कुझु बि न आहे। हीअ तकबंदी अवाम खे क़बूल न आहे ऐं शहर जे कंहिं माण्हू खे सम्झ में कोन थो अचे जहिड़े नमूने तक ठहियल आहिनि या वोट कहिड़े नमूने आहिनि, हिक ॿिए सां मिलनि ई नथा, शहरनि खे गॾु कंदासीं असांखे जेको आहे खामखा जेको आहे उहो असांखे तकलीफ़ में विझणु था चाहिनि ठुल शहर जे असुलो के माण्हुनि खे। साईं पीपल्स पार्टी खां सवाइ तकड़ि कंहिं बि न ठाहिया आहिनि, हीअ पाण में बंदर बांट आहे, ॿारियूं हिकनि खे ॾेई छॾियो अथनि, शहर ॿियनि खे ॾेई छॾियो अथनि, पाण में हिक ॿिए सां जेको आहे उहो वेठा था ॻाल्हियूं कनि, हीअ इन्हनि जा ई पंहिंजा ठहियल आहिनि, हुकूमती धुर जे ठहियल आहिनि। असां जॾहिं एहतिजाज करे उते वियासीं त उन्हनि असांखे ॿुधायो त इहे जेके नक्शा या जेके बि असांखे ॿुधायो वियो आहे त इहे भई लाइनूं मिलनि थियूं त इहे रेवेन्यू वारनि असांखे ॾिनियूं आहिनि, त रेवेन्यू कंहिंजे कंट्रोल में आहे, सिंध गवर्नमेंट जी, सिंध गवर्नमेंट पीपल्स पार्टी जी आहे, साफ़ ज़ाहिर आहे त उन्हनि जा ई तक आहिनि। ऐं नंबर पहिरीं ॻाल्हि इहा आहे, तव्हां बि ठुल शहर जा रवासी हो, हीअ ॿधियूं जॾहिं खणी आया आहिनि ठुल पुराणे जा ॻोठ ठुल नए जा ॻोठ, तव्हां ऑलरेडी अॻे दफ़े बि जॾहिं आंदा आहिनि त तव्हां हिन में काफ़ी ॻोठ शामिलु कया आहिनि, त तव्हां उनखे उन फ्रिक्वेंसी में खणी वञो आहे, सिधो तव्हां ओॾो खणी करे उनखे मिलायो आहे, ठुल पुराणे जेके पुराणा ॻोठ आहे उन में मिलायो आहे ऐं ठुल नए खे हुन में मिलायो आहे, तव्हां हिकिड़ो तक हिकिड़ो नओं क्रिएट कयो आहे, उन में अंसारी महल आहे जेको विच शहर में आहे,
ऐं इहो 4 किलोमीटर परे आहे जेको इहो ठुल पुराणे वारी जेको हिसो हिन में मिलायो आहे त ठुल खां 4 किलोमीटर परे आहे, त उन में उनखे अंसारी माल खे मिलायो, त हिन मां त साफ़ ज़ाहिर आहे तक जेके आहिनि कंहिं बि तरह सां फिज़िबल। तकबंदियूं गैर फितरी ऐं हक़ीक़तुनि जो उबतर ठहियूं आहिनि। यानी जेकॾहिं मां तव्हांखे पंहिंजी हिन यूनियन काउंसिल जो मिसाल ॾियां, असांजी यूनियन काउंसिल कलंदरपुर हुई, जेके असीं पाण कनेक्टेड हुआसीं। असांजी देह थरड़ी आहे, कलंदरपुर आहे, असांजी देह भंगर आहे, उन खां परियां जेके असांजूं देहूं हुयूं मिलियल असां सां कोट गुलामंद वग़ैरह, त हीअ समूरा माण्हू असां सोशली कनेक्टेड आहियूं। असांजी उथण वेहण पाण में भाई भाई बिरादरियूं जेको उथण वेहण सॼो कुझु आहे। हाणे हिन में जेका हिन वक़्तु हिननि कई आहे बिल्कुलु ई गैर फितरी तौर ते हिन में ॿ देहूं मिलायूं अथऊं। हिकिड़ी देह मिलाई अथऊं हैदरपुर ऐं ॿी देह मिलाई अथऊं मलोई। ऐं हिननि यूसीओ नालो ई मलोई ॾेई थरड़ी खे असांखे हेॾे कटियो अथऊं। कलंदरपुर असांजी जेका असांजी ख़ुदि ज़मीदारी उते आहे, उन जो हिसो कटे वरी ॿी देह यूनियन काउंसिल कलंदरपुर में मिलायो अथऊं। टीं देह आहे असांजी देह भंगर, उन खे कटे वरी टीं यूनियन काउंसिल में मिलायो अथऊं। यानी जेकॾहिं असां पंहिंजे हिसाब सां चऊं त इंतिहाई हिकिड़ी गैर फितरी, बल्कि ईअं चऊं त इंतकामी हिकिड़ी ठाही वई आहे। इन जो यानी को न हाणे जेकॾहिं रेवेन्यू वारनि खां पुछो त उहे इलेक्शन कमीशन ते हणनि था, इलेक्शन कमीशन वारा रेवेन्यू ते हणनि था, पर इन्वॉल्व ॿई आहिनि, ॿई सियासी तौर ते इस्तेमालु थिया आहिनि। हाणे हीअ जंहिं क़िस्म जी ठही आहे, हिन में छा थींदो? हिन में इहो थींदो त 4 वॾेरा जेके आहिनि पोइ उहे पाण में विढ़ंदा, हरू भरू जो जेको आहे शिदत पैदा थींदी, माण्हू जेको हितां जो माण्हू आहे उनखे रिलीफ न मिलंदो। अदरवाइज़ त हिते जा माण्हू जेके आहिनि उनखे त पाण सोशली कनेक्टेड आहिनि न, हिक ॿिए सां कनेक्ट आहिनि, हिक ॿिए खे ॾियनि था, हिक ॿिए खे वठनि था, हिक ॿिए खे सुञाणनि था, ऐं सूरत हाल बहितर थिए। अदरवाइज़ त हीअं जीअं रखियो अथऊं, हीअं त हितां जो माण्हू पहुची न सघंदो हुननि ताईं जेके माण्हू हिते इलेक्शन्स में बीहंदा। तंहिं करे गैर फितरी आहे, ऐं असां मुकमल तौर ते रद्द था कयूं हिनखे। हूअं त भंगर बिरादरी खे त हुननि 4 हिसनि में विरहायो आहे, पर ख़ुदि मां पंहिंजे घर जी ॻाल्हि कयां थो। असांजो घर जेको आहे, असांजी पंहिंजी ज़मीनदारी इन 3 देहनि में गॾियल आहे। हीअ माना जेको प्रॉपर असांजो मेन असांजो ॻोठु आहे, हीअ देह थरड़ी आहे, हिन खे मिलायो अथऊं। वञी हितां खां एल टाइप वञी ठाही अथऊं, हितां सिधियूं 3 देहूं वञनि थियूं हिन सां सरहद सां, उन खां हिकिड़ी देह वरी विच में टुंबी अथऊं अची, जंहिंजो को हिते फितरी तौर ते हुनजो को हिते टच ई कोन थी थिए, गैर ज़रूरी तौर ते मिलाई वई आहे। हाणे हे हिकु इहो। ॿियो असांजी ज़मीनदारी आहे, असांजो जेको अलीआबाद ॻोठु आहे, उहा असांजी होॾे कढी अथऊं कलंदरपुर में। टियों असांजो ॻोठु आहे शाहजहान खान भंगर, उहो मिलायो अथऊं यूनियन काउंसिल गढ़ी हिसनि में। यानी ख़ुदि असांजो घर जेको आहे उनखे बि 3 हिसनि में विरायो अथऊं। इंतिहाई गैर फितरी आहे, इन करे असां हिनखे रद्द था कयूं। 100 किलोमीटर जे हिसाब सां हा जेकॾहिं तव्हां फिज़िकल उनजी पोज़ीशन ॾिसो, उनजी जोग्राफिकल पोज़ीशन ॾिसो, उहा बि असां हितां खां जेकॾहिं असां मलोई वञूं त असांखे तक़रीबन 17-18 किलोमीटर डिस्टेंस असां वञिणो पवंदो। ऐं असां सोशली कनेक्टेड न आहियूं उन्हनि सां। उतां जा माण्हू असांजा हितां चङा जेके असां यूसी में आहियूं, असां पंहिंजो हथ बिरादरी उथण वेहण असांजो आहे पाण में न, हुननि पासे वारे माण्हुनि जो हेॾे आहे ई कोन। हुननि खे गैर फितरी तौर ते कंहिं सियासी भोतारनि खे फ़ाइदो पहुचाइण जे लाइ ॾिनो वियो आहे, उनजो अदरवाइज़ हिन सां को बि टच ई कोन थो थिए। ऐं असां इन करे ई इन मां बार बार चवां, असां हिनखे रद्द था कयूं। असां हिन जे ख़िलाफ़ु पिटीशन बि दाख़िल कंदासीं, असां प्रोटेस्ट बि कंदासीं, असां हिन जे ख़िलाफ़ु वेंदासीं। मां त अॻियनि तकनि ते बि सेटिस्फाई न हुउमि। हाणे बि थोरी घणी तब्दीलियूं आयूं आहिनि, को फ़र्क़ु ख़ासि न पियो आहे। जेके संगत सम्झे थी त असां सुठो कमु कयो आहे, सुठा ठहिया आहिनि, उहे बि भुलियल आहिनि। जेके सम्झनि था त हे ग़लति ठहिया आहिनि, उहे बि भुलियल आहिनि। ॻाल्हि मिड़ेई साॻी आहे। साईं, तक जंहिं नमूने सां हे ठाहिया विया आहिनि, ईअं त न ठहंदा आहिनि न से पीसिस में। तक त असां सॼी उमिरि नंढे लाइ वठी ॾिसंदा आहियूं त बाउंड्रीज़ टच कबियूं आहिनि, हिननि टच ई बाउंड्री न ॾेखारियूं आहिनि। ऐं को किथां जो पीस आहे, को किथां जो पीस आहे, आख़िर वोटर परेशान त थींदो न साईं। कीअं किथे वञी वोट कास्ट करे? मुंहिंजे ख़्याल में त जिन माण्हुनि खे दिलचस्पी न हुई आहे उन्हनि ठाहिया आहिनि। ईअं न ठहंदा आहिनि तक साईं। वर्क करण जे लाइ कैंडिडेट खे बि ख़बर न पवंदी त मां किथे वञा थो पियो, रस्ता ई कोन हिननि खे। को हिकिड़ो सर्किल ॾिबो आहे न, या तव्हां पुराणा तक खणी ॾिसो, जेके म्यूनिसिपल न हुई जॾहिं टाउन कमेटी हुई, म्यूनिसिपल थियण खां पोइ दाल बाजरो थी वियो आहे। मिड़ियुनि धुरनि जी कुवत खे टोड़ियो वियो आहे, हिंदुनि जी कुवत खे बि टोड़ियो। अॻे ॼण हिंदुनि खे 90 किला तक मिलियल आहे, हाणे वरी 2-3 क़ौमां गॾाए हिकिड़ो ई तक करे छॾियो अथऊं। त ज़ाहिर ॻाल्हि आहे कमज़ोर थी वेंदा सभई। साईं, मां चवंदुमि त म्यूनिसिपालिटी जा पैसा जेके वधाइण जे लाइ म्यूनिसिपालिटी कई वई आहे, फ़ाइदो अवाम खे त कोन थियो आहे।
म्यूनसिपालिटी कराइण वारनि अलाए कहिड़ी सोच सां कयो आहे, ॿाहिराड़ी जा शहर में विधा विया आहिनि। असांखे मोटाए उहा टाउन कमेटी ॾिन, मुंहिंजे ख़्याल में मां रिज़ल्ट ॾेई सघां थो बहितरु, ॿियो बि कोई ॾेई सघंदो शहरी माण्हू। हे जेके ॿाहिराड़नि जा ॻोठनि खे महला जौंगल महला जा लिखियो अथऊं, ऊदी शरीफ़ महला साईं वारिसनो, ॿाहिराड़ी जा ॻोठ आहिनि न साईं। तव्हां पाण साफ़ इहो घुमी अचो ॾिसो त इहे शहर त न आहिनि, म्यूनसिपालिटियुनि खे कीअं कबो आहे, छड़ो चए पॉपुलेशन वधाइण लाइ कयो आहे। ईअं त पॉपुलेशन वधाइण सां मां मञा थो म्यूनसिपल थी, उन्हनि जी बजट वधी वई, बजट वधण सां को फ़ाइदो त कोन पियो आहे शहर खे। का ॾह यार ख़ुदा तरसी करनि बसि हरू भरू तोखे बि ख़बर आहे त कमु न थिया आहिनि, जेतिरी बजट आहे ॿियो टियों कमु नथा थियनि पिया। मां सेटिस्फाइड न आहियां साईं। उन खां असांखे पुराणी टाउन कमेटी करे ॾियनि, पुराणा तक ॾियनि, ॾिसो त कीअं त कमु थिए पियो। बसि हाणे त 10 वार्ड कया अथव न साईं, अॻे बि 10 हुया, पर जॾहिं वार्ड 4 हुया त मुंहिंजे ख़्याल में बहितर हुयासीं असां। बसि मिड़ई हलूं था, वक़्त खे गुज़ारिणो आहे। हा मां ॾिसां थो यूसिन वारा बि दाही आहिनि खोड़, पर के ख़ुशि बि आहिनि। मां इन्ही तकनि ते कॾहिं बि न पुराणनि ते न हिन ते सेटिस्फाइड थींदुमि। मूंखे पुराणी टाउन कमेटी आहे तक ॾियनि, मां सेटिस्फाइड आहे। हा वेही करे ठाहिनि त इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ थींदा न साईं, त सिर्फ़ु शहर खे अलॻि कयो, ॿाहिराड़ियुनि खे वञी अलॻि कयो न साईं। उहे छो असांजी गॾु लॻायूं अथव ॿाहिराड़ी, छड़ो बजट वधाइण लाइ, फ़ाइदो त कुझु कोन थियो आहे। असां कतई मुतमिन न आहियूं, मुतमिन हुजऊं हा त पोइ एहतिजाज छो कयूं हा। असां पूरे ज़िले में गढ़ी खैरो जैकाबाद ठुल में अवामी इताद जे पारां जेके ज़बरदस्त मुज़ाहिरा कया आहिनि ऐं पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड करायो आहे। ऐं उन खां पोइ असां कोर्ट ताईं बि पहुता आहियूं ऐं वकील बि कयो आहे, रीजनल ऑफिस ताईं बि पहुतासीं, उते बि दरख़्वास्तूं ॾेई आया आहियूं। हिननि जेका ज़्यादती कई आहे ठुल शहरनि सां, उहा तमामु वॾे पैमाने ते थियल आहे। ॿाहिराड़ी जा ॻोठ जेके हिननि हिते दाख़िल कया आहिनि, ऐं ठुल जे चौधारियूं को ॻोठु हिननि जेको आहे न छॾियो आहे, जेको हिननि हिते दाख़िल न कयो आहे। तक़रीबन 4 खां 7 किलोमीटरनि ताईं ॿाहिराड़ी हिननि दाख़िल कई आहे, जॾहिं त असांजी आबादी आदमशुमारी जे हिसाब सां असांजी म्यूनसिपल कमेटी शहर जी आदमशुमारी ते ई 10 वार्ड असांजा मुकमिल थी सघनि था। त पोइ असांखे एतिराज़ु इहो आहे त हिननि ॿाहिराड़ी छो हिते जेको आहे शहर में दाख़िल कई आहे, ऐं इहा हिननि जेका आहे हिकिड़ी पंहिंजी मनमानी ऐं शहर जे हिरियल आहिनि शहर खे लुटण ते, शहर जो पैसो जीअं शहर ते ख़र्चु न थिए, उन जे करे हिननि पंहिंजी तयारी कई आहे पीपलनि। ऐं असां हिनखे इनशाला पंहिंजे एहतिजाजनि जे ज़रिए, कोर्ट जे ज़रिए जेको आहे हिनखे नाकाम बणाईंदासीं। जेतिरे ताईं शहरनि सां इंसाफ़, असां शहरनि सां जेको आहे गॾु आहियूं ऐं हिन में जेको आहे असांखे इहो एतिराज़ु आहे, जेतिरे ताईं 10 ई वार्ड शहर जे हिन म्यूनसिपालिटी जे हिन आदमशुमारी ते न ठाहिया वेंदा, ओतिरे ताईं असांजी जिदोजहद जेका आहे उहा जारी रहंदी। जैकाबाद जा जेके वार्ड हिननि ठाहिया आहिनि उहे असां रिकॉर्ड हथु कयोसीं, उहो वरिता आहिनि। वाक़ई ईअं थियो आहे, उतां जा काफ़ी वार्ड अहिड़ा आहिनि जेके 5200, 5400 ते ठाहिया विया आहिनि। ऐं ठुल जा वार्ड जेके आहिनि 7800, 7500, 6800 जेको आहे एतिरी जेको आहे उन्हनि ते ठाहियो वियो आहे। आदमशुमारी वधाए करे हुननि पंहिंजी अक्सरियत जेका आहे न ॿाहिराड़ी जी जेका हू ॼाणाइनि था, पंहिंजियूं बिरादरियूं हिते उहे जेके आहिनि वोट उन्हनि जो दाख़िल करे, हुननि खे ख़बर आहे पका त शहर जा माण्हू असांखे वोट न कंदा। हुननि शहर असां जेका इहे पोयनि चइनि 5 सालनि में जेका म्यूनसिपल कमेटी जे चेयरमैन जेका हालति कई आहे, उनखे पंहिंजे आॾो आहे उहा पंहिंजा कारकर्दगी। उन जे करे हिननि ॿाहिराड़ी जेका आहिनि उन्हनि पंहिंजूं बिरादरियूं हिते दाख़िल कयूं आहिनि। ऐं सरदारी भोतारी जीअं हारी जेके उन्हनि जे चवण में हुजनि, हुननि खां ॿाहिरि न हुजनि, उन जे करे ई त असां चऊं था असां सां वॾो ज़ुल्म थियो आहे। ऐं जेको आहे 5000 जे बुनियाद ते जेकॾहिं वार्ड ठाहियो थो वञे आदमशुमारी जे हिसाब सां, त असांजी त 55-60 आदमशुमारी जेका आहे शहर जी बीहे थी। म्यूनसिपल कमेटी उन ते ठाहे सघनि था। ऐं इन जे ज़्यादती जे करे असां जेको आहे कोर्ट में हिननि जे ख़िलाफ़ु विया आहियूं। असांखे बेसिकली वॾो नुक़सानु थियो आहे, छो त असांजी यूनियन काउंसिल झांगीवाह खे 3 तपनि में विरायो वियो आहे। जेका झांगीवाह यूनियन काउंसिल हुई, तालके ठुल में 24 यूनियन काउंसिलियूं, टोड़ी हिकिड़ी वई आहे जेका असांजी यूनियन काउंसिल झांगीवाह, बाक़ी 23 आहिनि एज़ इट। त झांगीवाह खे तपो बचड़ो में, ऐं उहा आहे जेका बेसिकली झांगीवाह तपे रांझापुर में आहे।
राजापुर तालिब शाह मूसा अलाहाबाद वञी 3 तपे में, वरी चन्ना देह जेकी आहे उहा बि 2 तपनि में थी वई। राजापुर चन्ना ऐं 3 जेका देह ॾिनी वई आहे उहा देह गंजी आहे, जेका 3 देह आहे उहा आहे जोंगल में। हाणे 3 तपनि में हिकिड़ी झांगीवाह खे विरायो वियो आहे। मां त चवां थो असांजे लाइ बिल्कुलु इहो सही फ़ैसिलो न थियो आहे। असांखे एज़ इट जीअं हुई यूनियन काउंसिल झांगीवाह असांखे उअं ई करे ॾिनी वञे। जेकॾहिं इहा कंडीशन आहे त पोइ थी सघे थो असां अॻिते हली पंहिंजो लाइ अमल जो था ठाहियूं। असां एतिराज़ हिकु कोन 4 एतिराज़ दाख़िल कराया आहिनि, कुझु जमियत वारनि दाख़िल कराया आहिनि, कुझु असां पाण दाख़िल कराया आहिनि ऐं अञा बि असांजो मौक़िफ़ आहे त अञा वधीक बि असां एहतजाज बि करण लाइ तयारु आहियूं, छो त असांजो हक़ु आहे, असांजो बि राइट आहे, असांखे बि हुजे। असांजी बिरादरी आहे, असांजे तक़रीबन 4-5 पोलिंग स्टेशनूं असांजियूं पंहिंजियूं आहिनि। उन 4-5 पोलिंग स्टेशन खे 3 तपनि में विरायो वियो आहे, जेको असां बीहण जहिड़ा ई न रहिया आहियूं। बीहण जे लाइ घटि में घटि ग्राउंड त हुजे। हाणे हिकिड़ी देह असांजी जोंगल में हली वई ऐं राजापुर में ॿी देह हली वई असांजी तपे बछड़े में, पोइ असां कीअं बीह सघंदासीं? बिल्कुलु ज़ाहिर आहे माण्हुनि जा ज़हन तब्दील थी विया आहिनि। माण्हू इन ॻाल्हि ते वॾो एहतजाज करण लाइ तयारु आहिनि त असांखे असांजो हक़ु त ॾिनो वञे, हक़ु ॾियणो त नथा ॼण अञा बि असांखे डावांडोल थियो थो वञे। छो? इहो त हाणे उन वस वारनि खां पुछो जंहिं ठाहिया आहिनि, असांखे ख़बर न आहे त कंहिं तक ठाहिया आहिनि। हर को बबम ॻाल्हाए थो, असां पंहिंजे सिटिंग MP खां पुछूं था, उहो बि दांह थो करे त मूंखे काई ख़बर न आहे। जेकॾहिं MP असांजे ख़बर न आहे त बाक़ी कंहिं तक ठाहिया आहिनि, हक़ु त उन खे हो त उहो पंहिंजी हद त उन जी आहे, उहो हितां जो सिटिंग MP आहे। जेकॾहिं उहो इन कंडीशन में आहे त पोइ बहितर इहो आहे इस्तीफ़ा ॾे, पोइ बि आवाम जो उन जे मथां को रद्द अमल त न हूंदो, पोइ हुनखे हुकूमत में रहण जो कोई जवाज़ बि कोन्हे। जेकॾहिं ॿई ॿाहिरि सरदार ज़ुल्फ़िकार या डॉक्टर साहब ॿई सिंसियर आहिनि त पहिरियों डॉक्टर साहब इस्तीफ़ा ॾे, जान छॾाए, चवे जॾहिं मुंहिंजो गवर्नमेंट में रहण जो फ़ाइदो ई न आहे। जॾहिं मां पंहिंजे दोस्तनि जो, इतिहादनि जो, पंहिंजी जेका हद आहे उनजी, उनजो ई मां दिफ़ा नथो करे सघां त बाक़ी उनखे MP रहण जो फ़ाइदो कहिड़ो? जेकॾहिं उनजी मर्ज़ी मुताबिक़ न आहिनि ठहिया तक त उहो वञे न कोर्ट में, असांखे इहो प्रूफ त ॾिए न त मां कोर्ट वियो आहियां या मां ट्रिब्यूनल में वियो आहियां या मां को पिटीशन दाख़िल कई आहे या मां को एतिराज़ दाख़िल कयो आहे, या इहो त सबूत मिले न असांखे। और कोई एहतजाज न थियो आहे डॉक्टर साहब जे तरफ़ां, न कॾहिं कोर्ट में वियो आहे, न कोई एतिराज़ दाख़िल कयो अथई। त असांखे त सम्झ में नथी अचे त डॉक्टर साहब आख़िर कहिड़ी वजह सां, कहिड़ी ॻाल्हि जे करे चुप थी वियो आहे। जी अज़र गुल साहब, तव्हां हितां जेके ठुल तालुके जेके मुख़्तलिफ़ स्टेक होल्डर आहिनि उन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि में मुख़्तलिफ़ युसियुनि जा जेके अॻुवान आहिनि, मुख़्तलिफ़ इलाइक़े जा बाअसर शख़्सियत आहिनि, मुख़्तलिफ़ पंहिंजे हल्के में वॾो वोट बैंक रखंदड़ जेके मुख़्तलिफ़ धुर जंहिंमें सरकी आहे, बंगलाणी आहे, चन्नो आहे, मार आहे, कंडराणी आहे, सूंगर आहे, ॿियनि धुरनि जा स्टेक होल्डर आहिनि जंहिंजो ठुल तालुके में वॾो वोट बैंक आहे। उन सां ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी ऐं ठुल जे शहरनि जूं चऊं जेका शहर में जेके असर रसूल रखंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जूं तव्हांजी ॻाल्हियूं ॿोल तव्हांखे ॿुधाए। उनजो इहो चवणु आहे त ठुल तालुके में जेके यूनियन कसल में जेके तकबंदियूं ठाहियूं आहिनि उहो गैर ज़रूरी ऐं गैर फितरी आहिनि। उहे जेके तकबंदियूं उन्हनि सां जेको आहे असांखे वॾो हिकिड़े क़िस्म जो नुक़सानु थियो आहे। जंहिं ते म्यूनिसिपल कमेटी जेका ठुल आहे उन ते जेके अॻुवाणनि जूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायोसीं। उनजो इहो चवणु आहे त ठुल तालुके जेके 10 वार्ड आहिनि, 10 वार्डनि में जेका वॾी फेरफार कई आहे, जंहिंजे करे जेका वोटरनि खे तकलीफ़ थिए थी। विच शहर वारो वार्ड हिकिड़े साइड वठी वियो आहे, वरी ॿियो वार्ड ॿिए साइड वठी वियो आहे, माना विच शहर खे लताड़े करे ॿाहिराड़ी जा इलाइक़ा हिन में शामिलु कया, जंहिंजे करे म्यूनिसिपल कमेटी में जेको वोटर आहे, जेको बलदे इलेक्शन में वोट जो हक़ इस्तेमालु कंदो उनखे ॾुखियाई महसूसु थींदी। हुनजो इहो चवणु आहे ठुल शहर जे माण्हुनि ऐं ॿाहिराड़ी जे माण्हुनि जो इहो चवणु आहे त फौरी तौर तकबंदी खे रद्द करे पुराणे तकबंदी ते जेका यूसियूं क़ाइमु कयूं आहिनि ऐं म्यूनिसिपल कमेटी ठुल बि जा जेके वार्ड आहिनि उहे पुराणे तरीक़े सां ठाहिया वञनि। जी अज़र साहब, नाज़रीन, तव्हां ही तालके ठुल जे माण्हुनि जी राय ॿुधी। मुख़्तलिफ़ जेके स्टेक होल्डर्स आहिनि, उतां जा पॉलिटिकल स्टेक होल्डर्स बि आहिनि, उन्हनि जी बि तव्हां राय ॿुधी। उनमें जेका अक्सरियत माण्हुनि जी जेका राय आहे उनजो चवणु आहे त इहे जेके नयूं तकबंदियूं आहिनि उहे खेनि क़बूल न आहिनि ऐं उहे उन्हनि जे लाइ मसइलनि जो सबबु बणिजी सघनि थियूं ऐं उतां जे पब्लिक खे मसइला जेके आहिनि त उनजे लाइ पैदा थी सघनि था। उनजे करे हुनजो चवणु आहे त इन तकबंदियुनि खे कतई क़बूल हू कोन कंदा ऐं उन्हनि जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हू पॉलिटिकल क़यादत जेका आहे सिंध अंदरि ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत आहे उन ताणी बि हू वेंदा ऐं हिते जेको मुख़्तलिफ़ ॿियो कानूनी चारा जो ई आहे उहा बि हू हुनजो चवणु आहे त उहा ज़रूरु अख़्तियार कंदा उहो रस्तो बि त जीअं अहिड़े क़िस्म जी सूरत हाल खे हू हुननि खे क़बूल कोन्हे ऐं अवाम जे लाइ ई अहंज पैदा थींदा।
प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।